जय झूलेलाल। ओम नमः शिवाय। अज मां तव्हांखे शिवरात्रि जे ॾिण बाबति ॿुधाइण चाहियां थी। ही ॾिण मांग वारे महीने में यानी फेब्रुवरी या मार्च में अचे थो। अॼोके ॾींहं ते हर मंदर में शिवलिंग जी पूजा थींदी आहे। केतिरनि माण्हुनि जी इहा ॼाण आहे त अॼोके ॾींहुं शंकर भॻवान जो जनम थियो हो, पर न। 4 वेद, 6 शास्त्र ऐं 18 पुराणनि में किथे बि शिव भॻवान जो जनम कीन ॿुधायल आहे। भॻवान अजन्मा आहे। अॼोके ॾींहुं शंकर भॻवान ऐं पार्वती माता जी शादी थी हुई। तंहिं लाइ हर हंधि ही ॾिणु तमामु घणे धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। तव्हां सभिनी खे ॼाण हूंदी त माता पार्वती शंकर भॻवान खे हर जन्म में पंहिंजे पतीअ जे रूप में प्राप्त कयो आहे। ॿी ॻाल्हि अचे थी त जेकॾहिं शंकर भॻवान ऐं माता पार्वतीअ जी शादी थी हुई त पोइ असां शिवलिंग जी पूजा छो था कयूं? छो जो माता पार्वती पाण शिवलिंग जी पूजा कई हुई ऐं भॻवान शिवलिंग मां अमृत वेले यानी अधु राति जो प्रगट थियो हो। तंहिंजे लाइ भॻवान जा भक्त शिवरात्रिअ जी राति जो जागृतो कंदा आहिनि। भॻवान जा भक्त अॼोके ॾींहुं खीर जी लोटी या फल चाढ़ींदा आहिनि। ख़ासि करे असांजा सिंधी त शिव जो रोट ऐं थाधल जो प्रसाद चाढ़ींदा आहिनि। केतिरा माण्हू थाधल जे प्रसाद में भंग विझी करे इहो प्रसाद विराईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त शंकर भॻवान खे भंग वणंदी आहे, पर न। शंकर भॻवान खे त प्रसाद थाधल जो ई चाढ़ियो वेंदो आहे। शिवरात्रि जे ॾिण खां पोइ गर्मीअ जी मुंद शुरू थींदी आहे। तंहिंजे लाइ असांजा ऋषि मुनि असांखे थाधल जो प्रसाद ॿुधायो आहे, छो जो थाधल जे पीअण सां असांजे शरीर में गर्मीअ खे सहण जी शक्ति मिले थी। प्यारा साथियो, शंकर भॻवान जूं केतिरियूं ई कथाऊं आहिनि। शंकर भॻवान खे नीलकंठ बि करे चवंदा आहिनि, छो जो समुंद्र मंथन मां जॾहिं ज़हर निकितो त इहो ज़हर भॻवान संसार जी भलाई लाइ पाण पीतो ऐं इन ज़हर खे गले में ई कठो कयो। इन मां शिक्षा आहे त असांखे संसार जी भलाईअ लाइ केतिरा ई ज़हर मिसिल आज़मूदा थींदा, पर असांखे उन्हनि खे गले ताईं रखिणो आहे। जेकॾहिं इहे ॻाल्हियूं असां दिलि ताईं खणी ईंदासीं त असांजे व्यवहार में फ़र्क़ु अची वेंदो, जेको संसार जी भलाई लाइ बहितर कीन थींदो। प्यारा साथियो, शंकर भॻवान खे भोलानाथ बि करे चवंदा आहिनि। भोला ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ा जेके कुझु न ॼाणनि। शंकर भॻवान त आदि मध्य ऐं अंत टिनी कालनि खे ॼाणहार आहे। तंहिंखां पोइ बि हू भक्तनि जे मथां दया कंदो आहे ऐं भक्तनि खे मन घुरिया वरदान ॾींदो आहे। पोइ चाहे हू देवता हुजे, दैत्य हुजे या मनुष्य हुजे। शिवरात्रिअ जे ॾींहुं भॻवान जा भक्त के जागृतो कंदा आहिनि त के उपवास कंदा आहिनि, के एकाणो कंदा आहिनि, पर हर हिकु भक्त शिवलिंग ते शिव जी खीर जी लोटी त ज़रूरु चाढ़ींदो आहे। प्यारा साथियो, शंकर भॻवान केतिरनि ई भक्तनि खे घणेई वरदान ॾिना आहिनि, जंहिंजो वर्णन शास्त्रनि में ॾिनल आहे। अचो त असां सभई गॾिजी करे ही शिवरात्रि जो महापवित्र ॾिणु मल्हायूं ऐं शंकर भॻवान खां पंहिंजे धर्म ऐं सिंधियत खे क़ाइमु रखण जो वरदान प्राप्त कयूं। जय झूलेलाल। ओम नमः शिवाय।